शमशेर हजरी, इम्तियाज़ हुसैनी ऐं पोइ ॿिया उन्हनि सभिनी में पंहिंजे दौर जा ॿ वॾा पढ़ियल लिखियल माण्हू जिन जो मुतालियो तमामु वसी हो, शेख ख़याल मुतनी वरितासीं। उन्हनि जे मुताले सां तव्हां कंहिंजो बि पंहिंजे दौर जे ॿिए कंहिं हमसर शाइर या हूंदा कंहिं बि ॿिए शाइर जो तव्हां सां भेट नथा करे सघो। जेतिरो अयाज़ होॾो पढ़ियल लिखियल माण्हू मुताले जो ईअं ई तनवीर हुई, पर फ़र्क़ु हिकिड़ो ॿियो हुयो। अयाज़ जेको पढ़ंदो हो पंहिंजी शाइरीअ में पंहिंजी लिखियुनि में पेश कंदो हुयो, तनवीर हुनखे ॿियनि अंदाज़ में बि पेश कयो। मिसाल तौरु जेकॾहिं हुन हाइको जेके किताब पढ़िया जापानी सिंफ जी शाइरीअ जी, त हुन न सिर्फ़ु उहे पाण पढ़िया, पर उन्हनि ते हिकिड़ा ॿ भरपूर मज़मून लिखिया ऐं पाण खां पोइ ईंदड़ सभिनी नौजवाननि खे पंहिंजे हमसरनि खे बि इवन सम्झायो त हाइको आहे छा। असांखे ख़बर न हुई त हाइको छा हूंदो। पहिरियों दफ़ो असां तनवीर जे वाता जो ज़िक्र ॿुधो, हुन किताब ॾेखारिया उहे हाइको ते जेकी किताब हुआ, ऐं हुन ते पोइ ॿ शानदार मज़मून हुन लिखिया जेकी अॻिते वरी पोइ ताज जोए जेको ॿ हिकिड़ा ॿिया मज़मून लिखी करे उन मामले खे उन हाइको जी जेका तारीख़ उसर हुई उनखे अॻिते ॿुधायो। डॉक्टर पंहिंजे उमिरि जे आख़िरी सालनि में कोशिशि कई त हू फ्रेंच सिखे। हाणे फ्रेंच सिखण जो हुनजो मक़सदु ॿियो ख़ासि कोन हो, हुनखे उते वञी करे फ्रांस में वञी करे को उहिदो हासिलु करणो कोन हुयो। मतिलबु हुनजो इहो त वॾो लिटरेचर जो हिकिड़ो वॾो हिसो फ्रेंच में मौजूदु आहे, उनखे पढ़जे ऐं उनखे पढ़ी करे पंहिंजे ईंदड़ नसुलनि ताईं पहुचाइजे जीअं उहो उन्हनि खां वाक़िफ़ थी सघनि। असल में शाइरीअ खे तव्हां जेकॾहिं ओरिजिनल उनजे ॿोलीअ में पढ़ंदो त उनजो जेको इम्पैक्ट आहे, जेको उनजो असरु थिए थो, उहो जुदा थिए थो। उनजे तर्जुमा पढ़ण सां तव्हांखे उहा शइ नसीब नथी थिए। इन जे करे तनवीर जो इहो ख़्यालु हूंदो त जेके बि किताब जेके फ़ारसीअ जा किताब आहिनि उन्हनि खे फ़ारसीअ में पढ़ी वञे, फ़ारसीअ जो सुठो ॼाणणो हुयो। हिंदी बि न सिखी, उन में बि कमु कढण वारी जेका चइबो आहे उहो करे विधो, पढ़ी विधो, हिकु घड़ी न सघंदो पर पढ़ी विधो। त ईअं हुन मुख़्तलिफ़ ॿोलियूं सिखण जी कोशिशि कई। पंहिंजी आख़िरी उमिरि में इहो कमु कोन छॾियो ऐं सिखंदो रहियो त जीअं माण्हुनि ताईं दुनिया जे जेको वॾो उहिदा आहे हुनखे कंहिं तरीक़े सां पहुचाए सघिजे। ॻाल्हियूं करणु वेंदासीं, इलाही मामला थींदा। पंहिंजो असांजे भाउ मंजूर लाड़ेकर ख़ैरपुर जे माहौल जे मुताबिक़ असल में मामला खोड़ थियनि था। हर दौर जो हिकिड़ो फ़र्क़ु बि थिए थो। असां तव्हांखे दिलि सां मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो। पंहिंजे दौर जा जेके वॾा असांजा पेशरो जेके शाइर हुआ, अदीब हुआ, उन्हनि जी दिलि सां इज़त कंदासीं। उन्हनि सां मुख़्तलिफ़ मामलनि ते इख़्तिलाफ़ बि रहिया, पर असां जेको उन्हनि जे असांजी दिलनि जे लाइ एतिराम उहो कॾहिं ख़तमु न थियो। इख़्तिलाफ़ कयासीं, इन लाइ ॾुखियो हूंदोसीं, उन्हनि जी कंहिं ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ कयो हूंदोसीं, पर इहो असां कॾहिं बि न कयो। अॼु ताईं नथा इहा ज़रूरत करे सघूं त पंहिंजे दौर जे वॾनि शाइरनि जे बारे में का ग़लति राय रखी सघूं। बदकिस्मती असांजी इहा थी आहे, हुनमें को ताईं ज़ाहिर आहे सीनियर्स जी बि हूंदी, शायदि सुठा उस्ताद साबित न थिया, पर इहा बदकिस्मती थी आहे त असांजे जा खोड़ नौजवान, सभिनी लाइ मां कोन चवंदुसि, उन्हनि में इलाही वेठा आहिनि असांजा शागिर्द, उन्हनि वटि उहो एतिराम उहा इज़त अॼु बि मौजूदु आहे, पर घणनि दोस्तनि में मूं ॾिठो उहे वॾा माण्हू थी विया। उन्हनि पंहिंजनि सीनियर्स जो पंहिंजे हुनजो उन तरीक़े सां इज़त ऐं एतिराम न पियो करे, ॻाल्हाइण में, लिखण में, उन्हनि जो किथे ज़िक्र निकिरे त उन सां उन तरीक़े सां प्रेम करे, इहो न थियो। असांजे दौर जे सीनियर्स खां इहा कोताही थी त हुननि उहा जेका शफ़क़त आहे, उहो जेको प्यारु आहे, उहो शायदि हुननि खे न ॾिनो या घटि ॾिनो, जंहिंजे करे असांखे इहे नतीजा मिलिया आहिनि
जो हर को हिक ॿिए खां परे आहे। अॻे नंढियूं नंढियूं शिकायतूं नंढा नंढा इख़्तिलाफ़ खणी गॾु रहे थो, जुदा न थींदो। हाणे ईअं कोन थो थिए ऐं नतीजो इहो ई निकिरंदो त सभु अलॻि अलॻि थी वेंदा। इहो बदकिस्मती असांखे तव्हांखे सियासत में बि मिलंदी या तव्हांखे समाज में बि मिलंदी या बदकिस्मती तव्हांखे अदब में बि मिलंदी त को बि ॿिए माण्हू खे मञण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं असीं पंहिंजे पाण खां पोइ ईंदड़ नसुल जे शाइरनि अदीबनि खे स्पेस न ॾींदासीं, उन्हनि जी इज़त न कंदासीं, उन्हनि खे प्यारु न ॾींदासीं, रहनुमाई न कंदासीं त पोइ हीउ सिलसिलो अॻिते वधी न सघंदो, रुकिजी वेंदो। पर उन लाइ शर्त इहो बि आहे त असांजा नौजवान पंहिंजे सीनियर्स जी रहनुमाई क़बूल कनि। जेकॾहिं उहे उन्हनि जी रहनुमाई क़बूल करण लाइ तयारी न आहिनि त सॼो कमु कान थींदो। तनवीर जो ज़िक्र निकितो त हुन जंहिं जंहिं फील्ड में कमु कयो, हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुनजी इहा हो त इदारा साज़, इदारा ठाहिण वारो माण्हू, शख़्सियत ठाहिण वारो माण्हू न हो, पाण खे ठाहिण वारो माण्हू न हो। ख़ैरपुर में खोड़ इदारा, मां चवंदो आहियां त ख़ैरपुर वारनि ते तनवीर जो इहो वॾो एहसानु आहे, पर असां सभिनी ते बि आहे जेके सिंध में रहूं था, सिंध जे मुख़्तलिफ़ ॿियनि शहरनि में रहूं था, ज़रूरी न आहे ख़ैरपुर में रहंदा हुजूं। जेकॾहिं ख़ैरपुर में के इदारा जुड़नि था, ठहनि था, त उहे बि असांजा इदारा आहिनि, उहे बि असांजी इज़त ऐं तौक़ीर में इज़ाफ़ो कनि था। मिसाल तौरु शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जेकॾहिं ख़ैरपुर में ठहे थी त उन मां सभु मुस्तफ़िज़ थियनि था, उन मां फ़ाइदो वठनि था। तनवीर जो मूं अखियुनि सां ॾिठो जेके इदारा ठाहिण जो मुंहिंजो हथु रहियो, सचल अकेडमी तनवीर जे हुनमें थियो। अमीताब उन ज़माने में डायरेक्टर जनरल हो, तॾहिं सेक्रेटरी न हूंदो कल्चर जो, डिपार्टमेंट ऑफ कल्चर जो, DG हूंदो। उन्हनि जॾहिं इहो सोचियो त सचल अकेडमी ठाहिजे त तनवीर अॻिते हली। अॻिते हली करे जॾहिं यूनिवर्सिटी में सचल चेयर ठही त पहिरियों एडवाइज़र जेको आहे उहो तनवीर हुयो ऐं हुनजो ई अहम रोल रहियो। रेडियो ख़ैरपुर सचल यादगार कमेटी में तनवीर पोइ आयो, उन खां अॻु में ॿिया हुसैन शाह साहब ऐं कायम अली शाह साहब, आदिब अजनाड़ी साहब अॻु में मौजूदु हुआ, पर उन में बि उनखे अॻिते वठी अचण